बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असांखे जेको आहे अलजेब्रिक एक्सप्रेशन हिकिड़ो मिलियल आहे जंहिंखे असां सॉल्व करणु सिखंदासीं, जंहिंमें चए थो त फाइंड दी वैल्यू ऑफ ज़ेड। ये अलजेब्रिक इक्वेशन आहे या अलजेब्रिक एक्सप्रेशन में तव्हां चई सघो था। हाणे ज़ेड जो असांखे वैल्यू मालूम करणो आहे। छा कंदासीं? असांजो अलजेब्रा जो हिकिड़ो उसूल हूंदो आहे त जेके असांजा वेरिएबल वारा टर्म हूंदा आहिनि उहे असां सेपरेट करे रखंदासीं ऐं कांस्टेंट टर्म जेके आहिनि सेपरेट रखंदासीं। यानी 13 हेॾे सेम रहंदो, ही हेॾे छा जो माइनस जो हेॾे छा जो थींदो वञी प्लस जो। ठीक आहे, त हिते 2z इज इक्वल टू हिनखे पाण में जोड़ कंदासीं थींदा 16। असांखे z जो वैल्यू खपे त z इज इक्वल टू 16। हे हिते ब छा थो करे ज़रब हेॾे छा जी कंदो 1। हिनखे सिंपलीफाई कंदासीं 1 * 8 ॾियूं 16 त z इज इक्वल टू 8 जवाब जेको आहे असांजो आहे। त हिन क़िस्म जे अलजेब्रिक इक्वेशन के या एक्सप्रेशन के जो आहे एमसीक्यूज में हिन जा तव्हां के ऑप्शन ये ॾेई सघंदा त a बराबर 2 चईंदो, या b में ॾींदो त 4 चईंदो, या c में चईंदो त 6 चईंदो, या d में चईंदो 8 चईंदो। त जवाब असां कहिड़ो टिक कंदासीं? 8 टिक कंदासीं। पर जेकॾहिं अञा असां के को ॿियो अहिड़ो को प्रॉब्लम ॾिए, मिसाल तौर हिते असीं चऊं फाइंड दी वैल्यू ऑफ y इन इक्वेशन। हाणे इक्वेशन असां के गिवन आहे कहिड़ी? फॉर एग्जांपल चए थो त 2y + 4 इज इक्वल टू 16। हाणे हिन में चए थो त y जो वैल्यू जो आहे मालूम कयो। सफ़ा सिंपल आहे। ही असांजा वेरिएबल टर्म जो आहे इन अलग करे रखंदासीं। वेरिएबल वारो 2y इज इक्वल टू ही कांस्टेंट जो एलिमेंट सेम, ही असांजो जो आहे हेॾे छा जो आहे प्लस जो हेॾे छा जो थींदो वञी माइनस जो थींदो। त 2y इज इक्वल टू 16 न वजन 4 घणा बचंदा 12। ठीक आहे, हाणे असांखे y जो वैल्यू खपे, छो जे हिते चए थो y जो वैल्यू जो आहे मालूम करणो आहे तव्हांखे। हिते रखंदासीं y इज इक्वल टू 12, हिते ब छा था कनि ज़रब हेॾे छा जी कंदा 1। त 1 ॾियूं 6 ॾियूं 12, त y इज इक्वल टू 6 जेको आहे तव्हांजो आंसर आहे। त हेड़े क़िस्म जा जॾहिं तव्हांखे प्रॉब्लम मिलन त उन्हनि खे ॿुधण जेको आहे तमामु सेकंड्स में जेको आहे सॉल्व करे सघो था। पर इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं तव्हांजी प्रैक्टिस हूंदी। उन जे लाइ मैथमेटिक्स जेकी आहे प्रैक्टिस ते डिपेंड कंदी आहे। जेतिरी तव्हां वधीक प्रैक्टिस कंदो ओतिरो तव्हांजो जेको आहे वधीक मैथमेटिक्स ते कमांड रहंदो। अल्लाह हाफ़िज़।